वेलकम बिरादम टेलीविजन लाइन ते ज्वाइन किया लाल माली साहब मूंसां गॾु आहिनि पाण MNA भी रही चुका आहिनि सीनियर रहनुमा आहिनि लाल साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी साईं साईं DGISPR चयो 75 साल में दुश्मन के भी जुरत न थी दुश्मन भी अहिड़ो कमु न कयो आहे जेको मौजूदा तहरीक इंसाफ़ तव्हांजी क़यादत तव्हांजे माण्हुनि जनरल हेडक्वार्टर ते ऐं लाहौर जे अंदरि जीअं त कोर कमांडर हाउस के जलायो वियो साड़ियो वियो कंहिं बि पॉलिटिकल पार्टीज़ न कयो भुट्टो साहब भी गिरफ़्तार थियो बीबी भी गिरफ़्तार थी कई रहनुमा गिरफ़्तार थिया पर अहिड़ो अमल कंहिं न कयो इहो तव्हां कयो छा चवंदा इम्तियाज़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वाज़े तौर ते चई चुकी आहे ऐं जंहिं ॾींहुं इमरान ख़ान गिरफ़्तार थियो उन ॾींहुं सुबुह जो बि हिकिड़ो वीडियो पैगाम ॾिनूं जंहिं में हुन चयो त ही इदारा जेके आहिनि पाकिस्तान जी फ़ौज आहे पाकिस्तान जूं एजेंसीज़ आहिनि इहे असां जूं आहिनि इहे पाकिस्तान जूं आहिनि ऐं उन जे ख़िलाफ़ कमु करण जो सोचे बि नथो सघिजे ऐं माज़ी में तव्हां जेके बयानात ॾिठा हूंदा त इमरान ख़ान चवंदो रहियो आहे त पाकिस्तान जी फ़ौज जेतिरी पाकिस्तान लाइ ज़रूरी आहे एतिरो हू पाण बि ज़रूरी नाहे लिहाज़ा इहो चवण त पोइ हिन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो को हिकु क़िस्म जो को रोल या हथु आहे त इहो जेका आहे नाक़ाबिले क़बूल ॻाल्हि आहे सर हे यास्मीन राशिद जा ऑडियोज़ अची विया आहिनि चौधरी एजाज़ आहे सॼा माण्हू ठहंदियूं रहंदियूं आहिनि ऑडियोज़ ठाहिण अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॼुकल्ह नओं डिपार्टमेंट आहे पूरी दुनिया में हाणे जेको बूम आहे उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे उन में ऑडियोज़ हुजनि वीडियोज़ हुजनि उहे ठाहे पेश करे तव्हांखे यादि हूंदो इहो का नई ॻाल्हि न आहे माज़ी में बि हर शइ ठाहींदा ऐं पेश कंदा रहिया आहिनि कुझु मख़सूस जेके माण्हू आहिनि इहे कमु कंदा आहिनि त इहा का वॾी ॻाल्हि न आहे ऑडियोज़ वीडियोज़ अचनि उहे इमरान ख़ान जूं जजिस जूं इहो बुनियादी तरह सां जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इमरान ख़ान जो जेको हक़ीक़ी आज़ादी जो नारो आहे उन खां हटाइण लाइ अहिड़े क़िस्म जा शोशा छॾिया वञनि था जंहिंजो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे इन पंहिंजे दग तां ये सब शयूं हटाए न नवाज शरीफ भी गिरफ्तार थियो मरियम नवाज भी थी आसिफ अली ज़रदारी साहब भी थियो फरियाल टालपुर साहिबा भी थी उन्हनि जी भी पॉलिटिकल पार्टी आहे नेशनल जमात आहे भुट्टो साहब भी गिरफ्तार थियो बीबी भी गिरफ्तार थी कई तारीख़ी रहनुमा थियो इमरान ख़ान उन्हनि खां वॾो लीडर त न आहे बेनज़ीर साहिबा खां भुट्टे साहब खां उन जूं एतिरियूं क़ुर्बानियूं त कोन्हनि उन एतिरा कारनामा त न कया आहिनि पाकिस्तान जे लाइ जेतिरा उहे करे आ ॾिसो पाकिस्तान लाइ जेको इमरान ख़ान क़ुर्बानी ॾिनी आहे उहो ईअं सम्झूं था 75 साल पहिरीं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान खे जियोग्राफिकली आज़ादु करायो ऐं उन खां पोइ मुसलसल पाकिस्तान जी अवाम खे ग़ुलाम रखियो वियो आहे पाकिस्तान जी अवाम खे न जमहूरियत ॾिनी वई आहे न उन खे का सहूलियत ॾिनी वई आहे जंहिंजो हू हक़दार आहे या आईन पाकिस्तान जेको उन्हनि खे फंडामेंटल राइट्स ॾिए थो उहो उनखे न ॾिनो आहे इमरान ख़ान इहो शौर ॾिनो आहे माण्हुनि खे त तव्हांखे हक़ीक़ी आज़ादी हुजणु घुरिजे हाँ सही चओ था इमरान ख़ान इहा ज़हन साज़ी कई आहे त तव्हां इदारनि ते कीअं हमिलो कंदव तव्हां तनसीबात ते कीअं हमिलो कंदव कोर कमांडर हाउस ते कीअं हमिलो कंदव JSQ ते कीअं हमिलो कंदव इहो शऊर इमरान ख़ान ज़रूरु ॾिनो आहे काफ़ी टाइम खां वठी करे कंहिंखे गारियूं कीअं ॾियणियूं आहिनि सोशल मीडिया ते इहो शऊर ॾिनो आहे इमरान ख़ान इहो थी सघे थो तव्हां इदारे जी या तव्हांजी पॉलिसी हुजे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तव्हां इल्ज़ामात खणो बाक़ी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां अॻु में छा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं जेके तस्वीरूं हुयूं बिल्कुलु जेके नाक़ाबिले एतिराज़ वो जहाज़ मां कोई इमरान ख़ान उछलायूं हुयूं छा ही जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जनरल हेडक्वार्टर हमले जो जवाब ॾियो कोर कमांडर हाउस जे हमले खे खणी ऐं ॿी नियाणी बख्तावर खे खणी जेल ईंदी रहंदी छा इहो इमरान ख़ान कयो हुयो छा ही नवाज शरीफ ते जेको चोरी जा केसिस जेके साबित बि इमरान ख़ान ते भी करप्शन जो केस आहे साम्हूं आया जेको पनामा लीक्स हुई इहो को इमरान ख़ान आहे थी इहे चोरनि खे डिफेंड करण जो वक़्तु वियो हलियो हाणे पाकिस्तान जी अवाम सुजाॻ कुझु बि न आहे पाकिस्तान जी अवाम दहशतगर्दी जा केसिस तव्हां ते थियणु खपनि या मुल्क पाकिस्तान सां गद्दारी आहे जेकॾहिं JSQ ते कोर कमांडर हाउस ते हमलो आहे त इहा तव्हां गद्दारी कई आहे वरी महिरबानी तव्हांजी टेलीविजन लाइन पे ज्वाइन किया है ब्रिगेडियर रिटायर तारिक खलील साहब अकेडमिक हैं दिफाई तज्जिया निगार हैं किसी तारुफ और तारीफ के मोहताज नहीं है ब्रिगेडियर साहब मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में थैंक यू वेरी मच जी सर 75 साल में किसी दुश्मन ने भी नहीं किया जिस तरह इस गिरोह ने किया यानी कि तहरीक इंसाफ ने किया जनरल हेडक्वार्टर के ऊपर हमला कोर कमांडर हाउस लाहौर के ऊपर हमला किया इसकी तारीख में कोई मिसाल नहीं मिलती जनरल साहब देखिए मीर साहब मैं आपको पता है
काफी 3-4 दहाइयों से हम भी इन चीजों को डील करते आए। सही। इस पूरे मामले को पहली बात तो मैं कहूंगा कि बड़ी अफसोसनाक चीज है सही। कि किसी इंस्टीट्यूशन के बिल्डिंग्स को या किसी इंस्टीट्यूशन को नुकसान नहीं पहुंचाना चाहिए। दिस इज टोटली रॉन्ग। मेरी आवाज आ रही है? हाँ सर, आ रही है, मैं सुन रहा हूँ। हाँ, so it is totally wrong. It should not be. It should be condoned. Number one. Number two, important point ये है कि इस मरहले को लाया क्यों गया, सही। इसको भी देखना जरूरी है। बड़ी अच्छी टॉक्स चल रही थी between the government and the VTI, और उनको ब्रेक कर दिया गया। इसके बाद जो इवेंट्स जैसे हुए, देखिए मॉब मेंटालिटी जो होती है वो कंट्रोलेबल नहीं होती, सही। और स्पेशली अगर आप लीडरशिप को आगे ना लाएं और कोई उनको कंट्रोल ना करे, जैसा कि पाकिस्तान में हमारा प्रॉब्लम है पिछले 8-10 साल से ज्यादा ही, बल्कि मैं कहूँगा we are under attack by 5th generation warfare। सही। और हमारे अंदर हमारा दुश्मन जो है ऐसे एलिमेंट्स को भी इन्फ्यूज कर देता है जो मौके का फायदा उठाते हैं, चाहे वो पुरअमन एहतजाज हो, चाहे वो फूड के बारे में हो, चाहे किसी चीज, वो अपने बंदे इसके अंदर डाल देते हैं जो तोड़ फोड़ करते हैं। सही। अब जिसमें अगर तहरीक इंसाफ के किसी बंदे ने कोई आग जलाई है, कोई गलत की है, वो भी गलत है। और अगर ये भी देखना है कि और लोग भी, कुछ रिपोर्ट्स आ रही थी कि जी इसमें कुछ ऐसे लोग भी हैं जो जिनके पास जो डंडे वगैरह थे वो बड़ी यूनिफॉर्म किस्म के थे। दैट इज नीड टू बी इन्वेस्टिगेटेड। सही। तो अब मेरा तो इसको यही चीज है, माई एक्सपीरियंस, कि इसको कंट्रोल करना चाहिए। सही। धमकियों से नहीं, बल्कि both the government and the PTI should sit again, immediately resume the dialogue, और dialogue ही एक तरीका होता है किसी मसले के हल के लिए। सही सर जी। सर, जिस तरह आप कह रहे हैं कि डायलॉग उससे पहले भी हुआ, ये वो तो खत्म हो गई ना जी बात, वो तो हो गई ना। फिफ्थ जनरेशन वॉर की जो आगे को जाएं आप फिफ्थ जनरेशन वॉर की जो आपने बात की, जिस तरह जहन साजी की गई है नौजवानों की इदारों के खिलाफ, शख्सियात के खिलाफ, ये दौर हमने बड़ा, काफी सियासतदान गिरफ्तार हुए इस मुल्क के अंदर, किसी ने भी इदारों के ऊपर तो हमला नहीं किया। वो आपकी बात सही है, लेकिन आपको जियो स्ट्रेटेजिक एनवायरनमेंट का भी एहसास होना चाहिए। सही। कि पिछले 8-10 साल से जिस तरीके से हम पे यानी मीडिया बाहर से कितने ही, आपको पता है, जर्मनी से पकड़े गए लोग, यूरोप से पकड़े गए, दूसरी जगह पाकिस्तान के अंदर से, अफगानिस्तान से। तो एक परसेप्शन, देखें, परसेप्शन इज स्ट्रॉन्गर देन लॉजिक। सही बात आप सही कह रहे हैं बिल्कुल, लेकिन इस परसेप्शन को कौन खत्म करेगा? परसेप्शन को तो खत्म हम ही ने करना होगा ना, आप सब ने मिलके, कि भाई ये चीज ऐसे नहीं ऐसे है। नौजवान तो कच्चा ज़हन होता है ना, उसको आप जिधर को लगाएंगे चल पड़ेगा। सही। बड़ी मेहरबानी सर, आपने टाइम दिया। नाज़रीन, इन सां गॾु ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।